सोबोदेरो वेझो हिंगोरजा में सकावती फेस्टिवल मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंधी सकाफ़त, अदब ऐं मौसीक़ी ऐं फ़न जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे उजागर कयो वियो। फेस्टिवल में सिंधी सकाफ़त, अदब, मौसीक़ी ऐं फ़न जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र सां वाबस्ता शख़्सियतुनि तक़रीरुनि ज़रिए उजागर कयो। फेस्टिवल में सिंधी अवाम खे पंहिंजे सकाफ़ती विरसे सां जोड़े रखण लाइ आगाह कयो वियो। फेस्टिवल में शिरकत कंदड़नि खे सिंधी सकाफ़त, अदब, मौसीक़ी ऐं फ़न बाबति ॼाण ॾिनी वई। उन मौक़े ते मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त सिंध में सह ऐं रवादारी वारे सिलसिले खे अञा वधीक मज़बूत करण जी ज़रूरत आहे। सिंध इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी खे मुकमल तौर ते रद्द करे थी। सिंधु दरिया ते इम्कानी तौर ते केनाल कढण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सिंधु दरिया जे मामले ते असीं सिंधी सभु गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। फेस्टिवल में साफ़ी ज़ुहैब ज़रदारी, सनाउल्लाह हशवाणी ऐं शबीर फुलियो खे सिंध जी सुखड़ी लुंगी ऐं अजरक जा तोहफ़ा, ज़वार महबूब अली सेतो, गदा हुसैन सेतो, शमसुद्दीन राजपर ऐं ॿियनि दोस्तनि पेश कया। आख़िर में सिंध जी सूंहं ते शानदार मौसीक़ी पेश कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची